दिल की चाबी वाह मुझे बोला ठही वई दिल जी हाणे ॻाल्हि कयांसि थो माना इज़हार पंहिंजी मोहबत जो कयां थो ठही वई आहे ॿ बिस्कुट वरिता अथई काॾे बि अशहदु ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह मुझी भेड़ काॾे वई त रखी दिल लगाया था दिल लगी के लिए बन गया राग बंद बरेला निभागो वो बरेला अलाए छो ख़ैर में अलाए छो आयो आहे निभागो बरेला शादी जो सभु ॼणा आयो आहे पैसो आहे कोन हाणे छा कयां निभागे खे मिड़ई बहानो कयां सुम्हण जो अस्सलाम वालेकुम आई थक जी पियो बरेला वो बरेला हे देखी अरे परेला छा हाल आहे खुशान ठीक ठाक खैर खैरियत खफ़ा देखो हाँ बाहर बोले वो दुकान थी तुम्हारे शॉप थे भी तू कौन हो हाँ यार फोर इसो अरे हेलो हेलो हाँ भले घणा हीअं कर न 3 किलो डूंगी वठ 5 किलो मिस्री वठ बादाम अखरोट 5-6 सामान वठी कुआरतनि जे घर मोकिल हाँ ठीकु आहे मां अचां थो वरियल वटि आयो आहियां वरियल बसि छॾे ई नथो चए थो थोरी चांहि पी मोदी हाँ ठीकु आहे छा तूं कुआरतनि जी फोन ई चई डूंगी बूंगी वठी मोकिलियो ॿार में छा थियो खैर त आहे ख़बर नथी आहे न अरे तुम्हारे भाटनि जा तोहर आहिनि न मुंहिंजे पुटनि जा पी तोर करायो वरी पुट जा तोर थो कराए मुंहिंजे भाटे जो तोहर आहे अच्छा मां चयो त यार वरियल त पुराणो यार आहे न मुंहिंजो काई तारीख़ ते इहो जेको आहे थोरो अॻिते बि अचो निकिरी गोरी सोलो बोलो बि वठो हिते हा मोहतरम जनाब मुंहिंजो यार खिलणो मिलणो ढिलणो मिलणो वरियल तारीख़ छा आहे यार खोले ॾिसेसि न धमाधूम सां शादी कयां थो शमन अचे थो निगत मोलाई मास्टर फतेह अदाकार सभु अची ईंदा मश्करनि जे ॻोठ जी सीज़न टी जा सॼी टीम ये बेसुरा मश्करा तू भी घुराए टोटल मश्करा 18 मार्च ते हाँ 18 तारीख़ मना सॉरी यार माधव तुंहिंजो यार आहे पहले हाँ 18 मार्च ते असांजे ॻोठ कज़ियो थियणो आहे यार मां होॾे ई वेंदुमि यार 18 तारीख़ तव्हांजो कज़ियो थियणो आहे पर मूंखे ख़बर न हुई यार सॉरी माफ़ कजांइ खैर का ॻाल्हि कान्हे अच्छा तुंहिंजी शादीअ ते था वॾियूं झुगरियूं हणा फनकार ॿुधा इहे मश्कर ते ॻोठिया मश्करा ॾिसां 15 तारीख़ असांजे ॻोठ कज़ियो थियणो यार ये तो दुख जी ॻाल्हि ॿुधाए छॾे हरू भरू मां तोखे तकलीफ़ ॾिनी 18 तारीख़ कज़ियो थियणो आहे अरे रे 18 तारीख़ कज़ियो थियणो आहे असांखे डेट कॾहिं जी मिली आहे न उन जे गांव हिनदाणे सां ॾुख जे पंहिंजे हथ में आहियूं असांखे ॾुख थो थिए तोखे 5 तारीख़ में शादी लॻी पई 18 तारीख़ कज़ियो कीअं थींदो असांखे तुंहिंजो थींदो न तूं छा नथी अचिणो त सिधी ॻाल्हि कर न वटि 18 तारीख़ कज़ियो थियणो आहे वरी हीअं अची जाए ज़रूरु ॾेख मां वञी त बिरादरी तोखां ख़तमु आहे रखो शर्त हा लॻी ख़तमु बिरादरी असांजो 18 तारीख़ कज़ियो थियो वॾो आयो शादीअ ते सॾु ॾियण वारो असां पाण ॿ धर मिली सॾु ॾियण आयो 18 तारीख़